अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HR JDO न्यूज़ आया वज़ीर उनर नवाब शमा ख़बर शामिल कयूं था। AK ॾारीअ जी सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट जे वाज़े हुकुमनि बावजूद कब्ज़ा माफ़िया अदालती अहकामात खे हवा में उॾाए छॾियो। पीपुल्स पार्टीअ जे अॻुवान फेरोज़ लगारीअ तरफ़ां अवामी पब्लिक पार्टी लबे गजरावाह ते पार्क ख़त्म करे होटल जी बिल्डिंग ठाराए छॾी। शहरनि जे एहतिजाज बावजूद कब्ज़ा माफ़िया रातो रात पब्लिक पार्क ते कब्ज़ो करे वधीक पार्क खे लोही गिल्लू हणी छॾियूं। आवाम लाइ पार्क जे अंदरि वञण ते मुकम्मल पाबंदी। शहर ने PP शहीद भुट्टो तरफां 3 ॾींहं बि एहतिजाज जारी। सरकारी पब्लिक पार्क जे मालिकियतां म्यूनिसिपल ऐं आबाशी बि हथ खणी विया। नवाब शाह में सरकारी ज़मीन ते बा असर ने कब्ज़ा माफ़िया पारां कब्ज़नि जो सिलसिलो पुलिस जे सरपरस्ती इरिगेशन खाते ऐं म्यूनिसिपल जे अमलदारनि जे मिली भगत सां जारी। नवाब शाह शहर जे सांगर रोड ते वाक़े बेनज़ीर भुट्टो तरफां 1992 में अवाम जे तफ़रीह लाइ जोड़ियल लबे गजरावाह पार्क ते बा असर PP अॻुवान फेरोज़ लगारीअ तरफां ऐं कामरान कुरैशी कब्ज़ो करे उते रेस्टोरेंट ऐं राति जे पेट में सॼे पार्क ते कब्ज़ो करे लोही गिल्लू लॻाइण वारे अमल ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि ऐं PP शहीद भुट्टो जे कारकुननि पारां 3 ॾींहं इरशाद ख़ास के लिए एजाज़ मीरानी, मुख्तियार सिंधी, इरशाद मुगरी, नौमान शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कब्ज़े वारे हंधि एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़नि मुज़ाहिरो कंदे चयो त लबे गजरावाह पार्क जेको शहरनि जे तफ़रीह लाइ करोड़ी रुपया ख़र्च करे ठाहियो वियो हो, उन जी ज़मीन ते हाणे बा असर PP अॻुवान फेरोज़ लगारी ऐं कामरान कुरैशी रेस्टोरेंट ठाहे ऐं राति जे पेट में लोही गिल्लू लॻाए कब्ज़ो करे पार्क मुकमल बंदि करे छॾियो आहे। हिननि चयो त असां अॻु बि एहतिजाज कयो हो त कुझु वक़्तु कब्ज़ा गैर गुम थी विया हुआ, पर हाणे पुलिस जे सरपरस्तीअ में सरेआम आबपाशी ऐं बल्दिया खाते जे मिली भगत सां ॿीहर कब्ज़ो शुरू करे रेस्टोरेंट जी बिल्डिंग होटल ठाहे छॾियो आहे। हिननि चयो त बा असर फेरोज़ लगारी सरकारी पार्क ते होटल ठाहे ठीके ते कामरान कुरैशीअ खे ॾेई छॾियो आहे, जॾहिं त फेरोज़ लगारीअ जा माण्हू ऐं कामरान कुरैशी जे होटल जी दीवार पार्क खे ठाहे ख़त्म करे रोड ताईं खटूं बेंचूं ऐं संदुल रखी छॾिया आहिनि ऐं उते सालनि खां वठी रोज़गार कंदड़ रेहड़ियुनि वारनि खे बि पुलिस जे मदद सां लाठी चार्ज करे उथारियो वियो आहे ऐं लोही गिल्लू लॻाए पब्लिक पार्क मुकमल तौर ते आवाम लाइ बंदि करे छॾियो आहे। हिननि चयो त हीअ अॻूणी सदर आसिफ ज़रदारी शहर ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे घुर्जे त हू पंहिंजे पार्टीअ मां कब्ज़ा खोरनि खे ॿाहिरि कढी निकाली ॾे ऐं सदर अमर बेनज़ीर भुट्टो तरफ़ां ॾिनल नवाब शाह वासियुनि खे हीअ आवामी पब्लिक पार्क लबे गजरावाह तां कब्ज़ो ख़त्म करे आवाम खे साॻियो पार्क साॻी हाल में बहाल करे ॾिनो वञे। राति जे वक़्तु कमु करे पब्लिक पार्क ते कब्ज़ो करे मुकमल बंदि कयो वियो आहे। जल्द खां जल्द कब्ज़ो ख़त्म कयो वञे, जिन त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।